कोरोना वायरस सबब जो है सॼे सिंध में लॉकडाउन जो सिलसिलो जारी है। उते ही ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जे सब खां वॾे तालुके दौड़शाह जा कारोबारी मरकज़ त बंदि आहिनि, जॾहिं त किरियाना मेडिकल स्टोर सब्जी फ्रूट मच्छियुनि जा दुकानूं खुलियल आहिनि। उते जेको आहे काफ़ी माण्हुनि जा वॾा हुजूम नज़र अची रहिया आहिनि। सोशल डिस्टेंस जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे, जॾहिं त उन सां गॾोगॾु डेली वेजिस ते कमु कंदड़ दर्ज़ी आहिनि ऐं उन खां अलावा लोहार वाढा जेके भी डेली वेजिस ते कम करे पंहिंजे घर जो जेको चुल्हो ॿारनि था उन जे घर में पिणु फाका कशी आहे। कारोबार असांजो बंदि आहे, असां बेरोज़गार वेठा आहियूं, असां वटि को ज़रियो न आहे, असां इहो ई कमु आहे, असां कमाए खाईंदा आहियूं, दुकान खोलींदा आहियूं, दर्जी जो कमु कंदा आहियूं। सोशल डिस्टेंस जो है पूरे शहर में कोई नज़र नहीं आ रहा है। आवाम का जमे गफ़ीर है, हुजूम है दुकानों पर चारों तरफ, हर दुकान पे शटर खुले हुए हैं, आधे आधे लोग अपने रोज़गार कर रहे हैं और वहाँ पर लोगों का हुजूम है। थियणु तीअं खपंदो त जेको आहे को टाइमिंग सेट कई वञे हा, उहा रेगुलर हुजे हा, डेली हुजे हा, त माण्हू जेको आहे डेली वेजिस ते कमाइण वारा परेशान न थियनि हा। कमु कंदड़ पोरे त उन्हनि जे घर में फाका कशी आहे, उन्हनि खे फौरी तौर ते रिलीफ फराहम कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेके शहरी घरनि खां ॿाहिरि गैर ज़रूरी तौर ते निकिरनि था उन्हनि खे घरनि ताईं महदूद कयो वञे त जीअं असां हिन कोरोना वायरस जहिड़े वबा मर्ज़ सां मुक़ाबिलो करे सघूं।